नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो दिलबर महल थाणे जी हद में कोट मोहरम कानियो में ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो। हिकु धुर पारां केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ 12 मेल स्टाफ ते शटर बंद हड़ताल, अधु शहर बंद। पुलिस एहलकार गुलाम अली कानियो खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिबि दिलबर महल थाणे जी हद में ॻोठ मोहरम कानियो जे रहवासी अली हैदर ऐं अली अहमद कानियो ऐं ॿियनि सांगड़ पुलिस जे एहलकार इंस्पेक्टर गुलाम अली कानियो ऐं संदसि भाइरनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बाअसर पुलिस एहलकार इंस्पेक्टर गुलाम अली कानियो भाइरनि सां मिली करे असांजे ॻोठ ते हमिलो करे असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं असांजी ज़मीन जो पाणी रोके छॾियो आहे ऐं हू बाअसर पुलिस एहलकार हुजण करे हद जी पुलिस पंहिंजी पटी भाई पुलिस एहलकार जे वंगार बांधे असांजे मथां कूड़ो केस दाख़िल करे असांजे नौजवान डॉक्टर शाहनवाज़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं असांजो केस दाख़िल करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे। हिननि चिताव ॾिनो जेकॾहिं पुलिस एहलकार गुलाम अली ऐं संदनि साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थियो ऐं असांखे इंसाफ़ न थियो त DIG ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। राब्तो करण ते SHO दिलबर ॿुधायो त ॿिन्ही ग्रुपनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे, जंहिं ते शाहनवाज़ खे हथियारनि जी नुमाइश ते असां गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच कयूं पिया। अगरि ॿी धुर थाणे ते ईंदी त जाइज़ मसइलो हूंदो त केस दाख़िल कंदासीं। पंहिंजी ड्यूटी सांगड़ ज़िले जो छॾे मेपुका ज़िले में पंहिंजे ॻोठ में पराई बनी में ढरी पाण विड़ी पाण कूड़ी FIR कटराए पराई बनी में उन ग़रीब के बदराए। वो डॉक्टर है, कोरोना पेशेंट एजेंसी जो डॉक्टर इंचार्ज है, उनके बेडो ही बदराए ऐं पाण भी वीडियो पाण आहे कुछ पाण केर वीडियो केर गुलाम अली कानियो वीडियो भी पाण आहे, पूरी FIR भी पाण कटराए अथसि ऐं बदराए अथसि के ग़रीब के। असांजो पूरो मन एहतियाज आहे, असां शटर बंदि कराए शटर बंदि कयो आहे, स्टाफ पंहिंजा दुकान बंदि कया आहिनि। असां एहतियात था करूं, हीअ रोज़ हिते फछड़ी, रोज़ हिते झेड़ा, इन सॼे तर खे ख़बर आहे, रोज़ शैतान खोर आहे, रोज़ विढ़े थो, रोज़ हर हिकु ज़माने सां झेड़ो आहे जो असां पूरो मां एहतियात करूं था ऐं सभिनी खां अपील कंदा हिन जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई।